बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तकीम। ज़िंदगीअ जे कंहिं बि मोड़ ते जेकॾहिं तव्हां को कमु कंदव, को अमल कंदव या तव्हां का सोच या वीचार कंहिंजे आॾो शेयर कंदव त तव्हां यकीन ॼाणो हज़ारे माण्हू तव्हांजे आॾो पहुचंदा, मशवरा ॾींदा, तव्हांखे सलाहूं ॾींदा, हू पंहिंजा तजुर्बा पेश कंदा ऐं ॿुधाईंदा त जेकॾहिं हिन अमल सां तूं जेकॾहिं सही नमूने सां इन जी पैरवी कंदे या उनजी सलाह मशवरे जे पोयां हलंदे या उन ते अमल कंदे त तुंहिंजी ज़िंदगीअ में खोड़ तब्दीलियूं अची वेंदियूं। पर हैरत जहिड़ी ॻाल्हि जेका आउं तव्हां सां शेयर करणु चाहियां थो या ॿुधाइणु चाहियां थो इहा त सलाह जंहिं माण्हू जो जेको धंधो हूंदो आहे या उनजो प्रोफेशन हूंदो आहे या हू कंहिं बि कम में माहिर हूंदो आहे त उहो उन कम जो या उन धंधे जी सलाह घटि ॾींदो आहे, पर ॿिए माण्हूअ जे प्रोफेशन जे बारे में सलाह तमामु जल्दी में ॾींदो आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं बि टीचर जे आॾो बीमारीअ जी या कंहिं मथे जे सूर जी या कंहिं बि तकलीफ़ जी ॻाल्हि कंदव त हू तव्हांखे हज़ारे दवाऊं ॿुधाईंदो, हज़ारे तरीक़ा ॿुधाईंदो, पर जेकॾहिं उन जे साम्हूं तव्हां पढ़ाई जी ॻाल्हि कंदव त उहो चुप। कंहिं डॉक्टर जे आॾो तव्हां दवा या कंहिं ॿी शइ जी ॻाल्हि सलाह वठंदव त हू ईअं ई चुप करे वेंदो, ख़ामोश थी वेंदो। पोइ उनखे चयोसि त मूंखे का जॻह ठहाराइणी आहे, का बिल्डिंग ठहाराइणी आहे या घरु ठहाराइणो आहे त उन जे बारे में मशवरो ॾे, उन जे बारे में सलाह ॾे त हू जल्दीअ में चवंदो त हीअं कर, हिन तरीक़े सां बिल्डिंग भली लहंदई, यानी हू इंजीनियर वारो कमु बि करे वेंदो। वरी इंजीनियर सां मिलंदव त हू पुलनि ठाहिण या जॻहियुनि ठाहिण खां वधीक कंहिं ॿिए प्रोफेशन जे बारे में सलाह ॾींदो। हीअ इंसान जी फितरत थी वई आहे, अजीब फितरत आहे त को बि माण्हू पंहिंजे प्रोफेशन में या पंहिंजे धंधे में तरक़ी करण जे बजाय या उन में नवाण आणण जे बजाय या उन में अहिड़ी तब्दीली आणे या अहिड़ी नई शइ आणे उन खां हटी करे हू समूरो कमु सुठे नमूने सां सर अंजाम ॾींदा। कल्ह हिकु दोस्त सां वेठो हुउसि त ईअं ॻाल्हि निकिती त उन चयो, उहो टीचर हुयो, चई त असांजा टीचर पढ़ाइण खां सवाइ कंहिं बि मशवरो वठोनि, कंहिं बि ॻाल्हि जी सलाह वठोनि, हू तव्हांखे बहितरीनु सलाहूं ॾींदा। मूंखे हैरत थी। इंसान जेकॾहिं उहो ई सोच करे, वीचार करे या उन सोच वीचार ते अमल करे त मां सम्झां थो त हुनखे एतिरी तकलीफ़ न ईंदी। तव्हां ॾिठो आहे त अॼु मेंस डे आहे, यानी माण्हुनि जो आलमी ॾींहुं आहे, मर्दनि जो, त ज़िंदगीअ में तव्हां असांजो वास्तो नंढे हूंदे खां वठी या आख़िर ताईं पीउ सां, भाउ सां, चाचे सां, मामे सां, रिश्तेदारनि सां, दोस्तनि सां पवंदो ई रहे थो। उहे वीचारा एतिरो अमल कंदा आहिनि, एतिरो कमु कंदा आहिनि जो ज़िंदगीअ जे धुंध में, ज़िंदगीअ जी मसरूफ़ियत में, ज़िंदगीअ जे इन कारोबार में असां उन्हनि खे विसारे वेंदा आहियूं। जंहिं बि सीढ़ीअ जे ॾाके वांगुरु कंहिं टीचर, वालदेन या असांजे कंहिं मिट माइट या रिश्तेदार असांखे इन जी मंज़िल ते पहुचाइण में मदद कई त असां उनखे विसारे वेहंदा आहियूं। ॿिनि क़िस्मनि जा माण्हू असांजी ज़िंदगीअ में ईंदा आहिनि। हिकिड़ा उहे जेके असांजी तरक़ीअ में हमेशह सुठो किरदारु अदा कंदा आहिनि, उहे हिमत अफ़ज़ाई ॾींदा आहिनि, उहे मशवरा ॾींदा आहिनि, उहे सलाहूं ॾींदा आहिनि ऐं उहे ख़ुदि पंहिंजो वक़्तु, पैसा, मिल्कियत सीड़ाए असांजी तरक़ी जे लाइ सोचींदा आहिनि ऐं ॿिया वरी समूरी एनर्जी, पंहिंजी सघ असांखे रोकण में इस्तेमालु कंदा आहिनि। केतिरा ई रिश्तेदार आहिनि, तव्हां को बि अमल कयो तव्हांखे टोकींदा, ठठोल कंदा। रुॻो तव्हांजा रिश्तेदार न, हर जॻह ते हर क़िस्म जा रिश्तेदार ईअं ई हूंदा आहिनि। उहो तव्हांजे मथां आहे त तव्हां उन्हनि सां कहिड़े नमूने सां पेश था अचो या उन्हनि जी ॻाल्हियुनि खे केतिरो दरगुज़र था कयो या उन्हनि जे मशवरे ते तव्हां केतिरो अमल था कयो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।